सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी आवाज़ दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिब आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। सिंध जे अज़ीम औरत किरदारनि ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल जारी आहे। पंहिंजी कोशिशि आहे त जिन सिंधी औरतुनि सिंधियाणियुनि ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि में नुमायां किरदार अदा कयो, तब्दीली जहिड़ो किरदार अदा कयो, सिंध जी ख़िदमत कई, कंहिं बि फील्ड में उन्हनि खे पंहिंजे नौजवान नस्ल जे अॻियां आणियो, दुनिया जे आॾो पेश कयूं त जीअं दुनिया आॾो सिंध जो रोशन रुख साम्हूं अची सघे। अॼु हिकिड़ो आहे दादी लीलाबाई, दादी लालीबाई सुल्तानी, माफ़ कजो, दादी लालीबाई सुल्तानी। हीअ सिंध जी हिकिड़े पोइते पियल बिरादरी, नज़रअंदाज कयल बिरादरी मेघवाड़ बिरादरी जी सिंध में पहिरीं मास्तरियाणी। हाँ, दादी लालीबाई महबूबल सुल्तानीअ जो जेको जनम थो थिए 1 मई 1926 ते ज़िले थरपारकर जे ॻोठ चीलार में। पाण दादी लाली अहिड़े दौर में पैदा थी जॾहिं थर जे धरतीअ ते न्याणियुनि जी तइलीम खे अञा समाजी तौर क़बूल न कयो वेंदो हो। मर्दनि लाइ इहे मौक़िया न हुया, औरतूं त बाद जी ॻाल्हि हुई। स्कूल तइलीम थर में, पर दादी लालीबाईअ पंहिंजी ज़हानत, अज़म ऐं महिनत सां इहो तासुर टोड़े तारीख़ जोड़ी त भई थर जूं न्याणियूं तइलीम कराईंदियूं, अॻिते वधंदियूं, सिंध संभालींदियूं। हुन इहो माना नारो हिन जो त सिंध संभालींदियूं। लालीबाईअ खे इल्म जी रोशनी पंहिंजे चाचे नाबियारो अदीब रायचंद राठौड़, तारीख़ रेगिस्तान जो मुसनिफ़, तमामु वॾो अदीब तारीख़दान सिंध जो आहे, उहो हिन जो चाचो हो लालीबाईअ जो। ऐं वरी हिन जो भाउ जेको हूंदो उस्ताद भानीमल सुल्तानी जी हिमत अफ़ज़ाई सां लालीबाई तइलीम हासिल करण में कामयाब थी ऐं तइलीम हासिल करण जो हुनखे मौक़ो मिलियो। संदसि महिनत ऐं ज़हानत सबबि 1941 में सिंधी फाइनल इम्तिहान में सॼी सिंध में हुन पहिरियों नंबर खयो। थर जी न्याणी, हिकु नज़रअंदाज कयल इलाइक़ो, ॿियो नज़रअंदाज कयल हिकिड़ी जेका आहे सा बिरादरी, उन जी न्याणी सॼी सिंध में पहिरियों नंबर अची पंहिंजो धाको ॼमाए। हाणे इहो कारनामो न सिर्फ़ु मेघवाड़ बिरादरी लाइ पर समूरी थर लाइ, समूरी सिंध लाइ फ़ख्र जो बाहिस बणियो। लालीबाईअ जी जेका टीचर जे हैसियत में हुन ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। फाइनल इम्तिहान खां पोइ सिंधी फाइनल इम्तिहान वॾी ॻाल्हि हूंदी हुन दौर में। पोइ हुई हिन जी पहिरीं जेका मुक़ररी थी 1943 5 अक्टूबर 1943 ते प्राइमरी गर्ल्स स्कूल खाण, मीरपुर ख़ासि लॻे, प्राइमरी गर्ल्स स्कूल खाण में हिन जी प्राइमरी मास्तरियाणीअ तौर ते भर्ती थी। पंहिंजे मुड़ुसु मास्तर साहूमल निगाणीअ सां गॾु हिन मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं शहरनि में तदरीसी ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं, जिन में डींगाण, भुरगड़ी, चेलियार, बोरेली ऐं खुडी जान मोहम्मद रिद शामिल आहिनि। माना इलाही इलाइक़नि में हुन हिकु मास्तराणीअ तौरु इल्मु ऐं शऊर पकड़ियो। दादी लालीबाई समाज जे इन्हनि तबक़नि में जिते न्याणियुनि लाइ तइलीम अञा ख़्वाब हुई, तइलीम जी अहमियत खे उजागर कयो। हिन ख़ासि तौर ते मेघवाड़, भील ऐं ॿियनि पुठिते पियल ज़ातियुनि जी छोकिरियुनि खे पढ़ण लाइ हिमथायो। केतिरनि न्याणियुनि लाइ हू हिकु रोशन मिसाल ऐं हौसलो बणिजी वई। लालीबाई
14 जुलाई 2008 ईस्वीअ ते असां खां विछड़ी वई। खेसि पंहिंजे अबाणे ॻोठ चीला हड़ताल के छाछरे में मिटीअ मां हवाले कयो, जिते संदसि मुड़ुसु पिणु अब्दी आरामी आहे। अॼु बि थरपारकर जे तइलीमी तारीख़ में दादी लाली बाईअ जो नालो एतिराम सां वरितो वञे थो। हिकु अहिड़ी मास्तरियाणी जंहिं न रुॻो पढ़ियो पर ॿियनि खे बि पढ़ायो ऐं समाज खे बदिलाइण लाइ इल्म जी शमह रोशन कई। लाली बाई खे सलाम हुजे, सिंध खे सलाम करे थी। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ते इजाज़त ॾींदा।